सभी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में। प्रोग्राम ॾाढो ख़ूबसूरती सां हले पियो ऐं प्रोग्राम खे इंजॉय बि करियां पई। मुंहिंजे ख़्याल सां कम खे इंजॉय कजे, बिल्कुल है ना। कम खे इंजॉय कोन थो कजे त पोइ अवां जेको वो काम अज़ाब बन जाता है, अज़ाब बणिजी थो वञे, पोइ सुकून बि तव्हांखे माना सुकून खां बि ॾाढा दूर आहियो अवां। सो थोरो असां क्रिकेट जे हवाले सां ई ॻाल्हाईंदासीं। रजिस्ट्रेशन न्यू प्लेयर्स जी थोरो तव्हां ॿुधायो असांखे, छा प्रोसेस आहे, प्रोसीजर कीअं आहे? हाँ देखिए, सिंध प्रीमियर लीग की सबसे पहले तो कर्टन सेरेमनी हुई थी मैरियट होटल वहाँ पर। अच्छा, उसमें ये था कि इन्होंने डेट्स अनाउंस की थी कि 14 से और 25 दिसंबर जो है वो डेट्स रखी हैं, जो पीसीबी ने इनको दी है, विंडो दी है कि भाई आपने इस डेट्स में जो है ये सिंध प्रीमियर लीग करवानी है। तो उसमें नासिर शाह साहब और मकसद आरिफ मलिक, नवीद अहमद खान साहब, शुएब मलिक, मिसबाहुल हक, शाहिद खान आफरीदी, जावेद मियादाद, वहाँ जावेद शेख, बहुत सारे सेलिब्रिटीज़ वहाँ पर आए हुए थे, सोहेल खान और भी काफ़ी लोग थे जिनके मैं नाम नहीं ले रहा यहाँ पर। तो एक बड़ा अच्छा प्रोग्राम था उन्होंने, उसमें जो है तमाम लोगों ने फ्रेंचाइज ऑनर्स भी थे, जैसे हैदराबाद के जाज़ेब आलम साहब हैं और उसके शेख बेनज़ीराबाद के गुलाम हुसैन शाहिद साहब, मतलब और भी 6 जो फ्रेंचाइज हैं उनके ऑनर्स, और तमाम लोगों ने वहाँ पर स्पीचेस भी की और फिर अपनी फ्रेंचाइजीज़ के बारे में भी बताया, प्लेयर्स के बारे में भी बताया। तो वहाँ पर जो मुझे सबसे अच्छी बात लगी वो आरिफ मलिक साहब की लगी कि उन्होंने ये कहा कि देखें कि इस फ्रेंचाइज का मकसद ये नहीं है कि 10-12 दिन का जो है हम जो वो मैचेस करवा दें, और वो उन्होंने कहा कि हम अकेडमीज लगाएंगे हर शहर के अंदर, ताकि जो मतलब जो कहते हैं डिविजनल हेडक्वार्टर्स, हैदराबाद डिविजनल हेडक्वार्टर है, उसके साथ डिफरेंट जो डिस्ट्रिक्ट हैं, टंडो, मोहम्मद खान है, बतीन है, वहाँ के प्लेयर्स आए, वहाँ पर आकर ट्रेनिंग लें और फिर जो ऐसे ही जो है तमाम जो हमारे 6 डिवीज़न है उनमें ये अकेडमीज होगी और वो जाकर जो है हाई परफॉर्मेंस सेंटर होगा इनका कराची में, वहाँ पर वो बच्चे जो है तैयार होंगे, फिर उनको मजीद ये आगे ले जाएंगे इंग्लैंड वगैरह, तो उनको एक इंटरनेशनल एक्सपोजर जो है बच्चों को मिलेगा। और यही बच्चे आप देखेंगे, ये समझ लें कि पीएसएल का जो है ना फर्स्ट स्टेप जो है वो एसपीएल है। अगर आप सिंध प्रीमियर लीग खेल रहे हैं तो आप समझ लें। मूंखे थोरो ॿुधायो, रिमोट एरिया जा ॿारड़ा जेके आहिनि उन्हनि जो प्रोसीजर छा आहे, छा उहे सिलेक्ट थियनि था? हाँ बिल्कुल, देखें अभी इन्होंने कराची में किए थे ट्रायल, फिर सखर में किए, सखर जा ॿार ही चूंडजनि बिल्कुल वहाँ जो उस विसिनिटी के लोग थे, खैरपुर है, घोटकी है, उसके करीब करीब जो भी लोग, पनवाकिल है, जो इलाके थे वहाँ के बच्चे ने, हज़ारों बच्चे आए थे वहाँ पर। ये नहीं है कि 1-2 बच्चे थे या 10-12 बच्चे थे, काफ़ी बच्चे आए थे। उनमें से उन्होंने जो अच्छे बच्चे हैं वहाँ के टैलेंटेड, उनको यकीनन जो है वो पिक किया होगा। और ये देखें, ये चीज़ें ऐसी होती हैं डिस्क्लोज नहीं करते ये लोग, जब उनके पास मैसेज आ जाएगा फिर उसमें से शको शोबा किया होगा, नहीं मकसद डेफिनेटली गए तो वहाँ तो बच्चे तो लिए होंगे ना, ऐसे तो नहीं है कि नहीं लिए होंगे, कि वहाँ से बच्चे लिए होंगे। अब वो कितने लिए क्या है वो चीज़ें वो लोग डिस्क्लोज नहीं करते, क्योंकि वो प्लेयर्स ड्राफ्टिंग होती है तो उस टाइम पर वो लोग बताते हैं। ठीक है ना। अब जो आपने सवाल पूछा था कि जो उसका रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन जो पुछणु चाहींदमि ज़रूर, मां चाहियां थी त पहिरीं असां जेको गीत ॿुधी वठूं, पोइ रजिस्ट्रेशन जे हवाले सां ॻाल्हाईंदा। हा, हाणे अव्हां छा ॿुधाईंदव, छा सिलेक्शन? ज़बरदस्त ज़बरदस्त। हूअं गज़ल त चयो वेंदो आहे राति जो ॿुधी वेंदी आहे, पर असां प्रोग्राम खे इंजॉय कंदासीं। अदना भी ज़ीशान भी सजदा तो करे, काफर भी मुसलमान भी सजदा तो करे, आदम खां बगावत जो ना मालूम, हुस्न खे त शैतान भी सजदा तो करे, हुस्न खे इश्क जी दुनिया जो खुदा छो न कजे, दिल जे काबे में दिल जे काबे में निमाज़ुल खे अदा छो न कजे, हुस्न खे इश्क जी दुनिया जो खुदा छो न कजे,
हुस्न खे इश्क जी दुनिया जो खुदा छो न कजे। दिल जे काबे में निमाज़ुन खे अदा छो न कजे। हुस्न खे इश्क जी दुनिया जो खुदा छो न कजे। हुस्न खे इश्क जी दुनिया जो खुदा छो न कजे। जिते महबूब जे कदमन जा थी निशान पवन। जिते महबूब जे कदमन जा थी निशान पवन। उन्हईअ मिट्टीअ खे चुमी, उन्हईअ मिट्टीअ खे चुमी खाके शफा छो न कजे। हुस्न खे इश्क जी दुनिया जो खुदा छो न कजे। हुस्न खे इश्क जी दुनिया जो खुदा छो न कजे। दिल जे काबे में निमाज़ुन खे अदा छो न कजे। हुस्न खे इश्क जी दुनिया जो खुदा छो न कजे। जंहिंजे चेहरे में ई कुदरत जो हुजे नूर भरियल। जंहिंजे चेहरे में ई कुदरत जो हुजे नूर भरियल। अहिड़े चेहरे खे ॾिसी, उन चेहरे खे ॾिसी तंहिंजी सना छो न कजे। हुस्न खे इश्क जी दुनिया जो खुदा छो न कजे। हुस्न खे इश्क जी दुनिया जो खुदा छो न कजे। दिल जे काबे में निमाज़ुन खे अदा छो न कजे। हुस्न खे इश्क जी दुनिया जो खुदा छो न कजे। जेको शराब समझे थो, हुस्न तुझे खे उहो लाजवाब समझे थो। तू सरेआम निज़ाम सां न मिल ए दिलबर। छो त ज़मानो मूंखे ख़राब समझे थो। ॿियनि जे ऐबल जी ऐं निज़ाम गिला जे बदिरां। ॿियनि जे ऐबल जी गबदद निदम गरे रे निदम गरे गरे सा। ॿियनि जे ऐबल जी ऐं निज़ाम गिला जे बदिरां। पंहिंजे ऐबल खे ॾिसी, पंहिंजे ऐबल खे ॾिसी पंहिंजी गिला छो न कजे। हुस्न खे इश्क जी दुनिया जो खुदा छो न कजे। दिल जे काबे में निमाज़ुन खे अदा छो न कजे। हुस्न खे इश्क जी दुनिया जो खुदा छो न कजे।
खुदा छो न कजे। इलाही कमाल, ख़ूबसूरत, इलाही सुठी सिलेक्शन। सो हाणे थोरो पुछूं था रजिस्ट्रेशन जे हवाले सां, जिथे ॻाल्हि छॾी हुईसीं उतां खां ई जोड़णु चाहींदसि, छा प्रोसीजर आहे? पहले मैं थोड़ा सा एक चीज़ और ऐड कर दूं कि भाई जैसे प्लीज। हैदराबाद के जो फ्रेंचाइज ऑनर थे जहाज़ वालक साहब, मुख्तलिफ लोगों ने मुख्तलिफ अनाउंसमेंट की, तो उन्होंने हैदराबाद के लिए ये किया जी। कि भाई जो हम जो है अपनी ट्रांसपोर्ट चलाएंगे, यहाँ की जो तमाशाई हैं, लोग हैं, फैमिलीज है, अगर वो मैचेस देखने जाए तो उनके लिए फ्री सर्विस होगी ड्यूरिंग द सिंध प्रीमियर लीग। ओके, तो ये एक अच्छा था उनकी तरफ से। दूसरा जो आपने रजिस्ट्रेशन का कहा, तो वो जो रजिस्ट्रेशन है इमर्जिंग प्लेयर अंडर 21 वो, और जो फर्स्ट क्लास खेले में, इंटरनेशनल खेले में, या मतलब उसमें मुख्तलिफ कैटेगरीज दी हुई हैं, प्लाटीनियम है, गोल्ड है, सिल्वर है, एमर्जिंग है। तो वो प्लेयर्स जो है रजिस्टर्ड हो सकते हैं, उनके कोई ट्रायल्स नहीं है, उनका वो डेटा मंगाएंगे, उनकी मकसद स्पोर्ट्स बैकग्राउंड देखकर, उनकी सारी जो परफॉर्मेंस देखकर तो उनको शॉर्टलिस्ट किया जाएगा। तो वो लोग कह रहे हैं कि भाई शायद वो हैदराबाद के ट्रायल्स के लिए या उसके लिए वो नहीं है, वो सिर्फ अंडर 21 एमर्जिंग कैटेगरी और उसके लिए है। वो पूरे पाकिस्तान से हो सकते हैं प्लेयर्स, और फर्स्ट क्लास प्लेयर्स जो होते हैं या इंटरनेशनल प्लेयर्स हैं, उनकी मुख्तलिफ जो वो कैटेगरीज बनाई हुई हैं, डायमंड है, गोल्ड है, प्लाटीनियम है। तो उन प्लेयर्स के लिए रजिस्ट्रेशन का अमल कल से शुरू हुआ है। और जो बाकी जो अंडर 23 जो ट्रायल्स चल रहे थे वो अभी होने बाकी हैं, हैदराबाद और नवाबशाह, बेपखास और लाड़काना, ये 4 जगह। ठीक है, ओके ओके जी। तव्हांखे बि मुंहिंजे ख्याल सां काफ़ी सारा सवाल मिलंदा हूंदा, त ही प्लेटफॉर्म सुठो आहे, तव्हां इज़ीली एक्सप्लेन करे छॾींदा आहियो ऐं पूरी क्लिप रखी। हाँ, मकसद ये कि अब ये वीडियो अगर मैं अपने पेज पर शेयर कर शेयर कर दूं तो उससे आसानी हो जाती, नहीं तो लोग जो बार बार ये क्या वो क्या तो वो पूछ रहे होते हैं। सही तो ये है बेहतर बेहतर। अच्छा, असां हाणे थोरो असां वटि छाकाणि त CEO मौजूदु आहिनि मरियम एजुकेशन जा, पाण एडवोकेट बि आहिनि भाउ आजिज़ अली, त मां मरियम एजुकेशन जे हवाले सां डिस्कस करणु चाहियां पई त छा पर्पज़ आहे मरियम एजुकेशन जो? उर्दू जो शेर साईं ॿुधाइणु चाहींदुसि। जी जी त शिकवा शब की शिकायत के बिना अपने हिस्से का दिया जलाते जाते तो अच्छा होता। वाह, ज़बरदस्त। असां जेके माण्हू हुआसीं बेसिकली, त असां लाइ चयो ई वेंदो त भई ही माण्हू क्रिटिसिज़म करण वारा माण्हू आहिनि, असांजी जेका टही हुई या जेके असांजो हल्को हुयो उन लाइ इहो चयो वेंदो त क्रिटिसिज़म करण वारा माण्हू आहिनि भई। ऐं इहा ॻाल्हि ॾाढी मूंखे बि अजीब लॻंदी आहे त जेकॾहिं असां हिकु माण्हूअ खे चऊं त भई हिन पेंटिंग मां तव्हां ग़लतियूं कढी ॿुधायो, हिकिड़े आर्टिस्ट लिखी छॾियो पेंटिंग रखी त हिन मां ग़लतियूं कढी ॿुधायो, त उन ते खोड़ सारा माण्हू कमेंट्स करे विया, पर हुन में जॾहिं लिखियलु हुयो त हिन ग़लतियुनि खे तव्हां दुरुस्तगी कयो त ॿिए ॾींहं ते को बि कमेंट्स न हुयो, सॼो ख़ाली लॻो पियो हुयो। असां मां बजाए माण्हू खोड़ सारा माण्हू कमेंट्स त कंदा आहिनि, क्रिटिसिज़म त कंदा आहिनि, पर उहो पंहिंजे हिसे जो कमु न आहिनि करे सघंदा। बेसिकली जेका सिंध जे अंदरि तइलीमी इदारनि जी सूरत हाल आहे ऐं जेके इल्मु, जेके फ़न या जेके टेक्नोलॉजीज़ ते असां वटि कमु न पियो थिए, उन्हनि शयुनि ते कमु करण लाइ असां सोचियो, ऐं स्पेशली ह्यूमन राइट्स जी एजुकेशन ते, त को अहिड़ो प्लेटफॉर्म जोड़िजे जेको अॻिते हली कंहिं सुठे कॉलेज, कंहिं सुठी यूनिवर्सिटीअ में तब्दील करे सघिजे उनखे, ऐं पंहिंजे समाज जे अंदरि कुझु सुठो करे सघिजे एजुकेशनल हवाले सां। त पोइ हिन वक़्तु हिकु नौजवान जी हैसियत सां आउं उहे शयूं त न पियो करे सघां, पर पोइ बि उहा जेका हिकिड़े ॾीए जलाइण वारी ख़्वाहिश हुई, त असां मरियम एजुकेशन एंड ट्रेनिंग सर्विसिस जे नाले सां हिकु इदारो जोड़ियो आहे, जो बुनियादी पर्पज़ इहो आहे त असां कानून जी जेका तइलीम आहे उनखे आम कयूं ऐं कॉन्फिडेंट माण्हू पैदा कयूं। ह्यूमन राइट्स जी जेका एजुकेशन आहे उनखे आम कयूं सिंध जे अंदरि, ऐं कॉन्फिडेंट माण्हू पैदा कयूं। असां वटि इदारनि जे अंदरि तव्हांखे खोड़ सारा माण्हू त मिली वेंदा, उहे तव्हांखे लॉयर्स बि मिलंदा बाबा, ऐं जेके ॿियनि शोबनि में बि माण्हू आहिनि, पर उहे कॉन्फिडेंट न आहिनि। तव्हां उनखां काशे पुछो था त हू उहे शयूं डिफाइन नथा करे सघनि। अकेडमिकली हिकिड़ो माण्हू हूंदो आहे जेको ॾाढो सुठो हूंदो आहे, बट इन प्रैक्टिकल लाइफ असां जेको आहे न किथे किथे खोट तमामु घणी ॾिसंदा आहियूं। हवा की ज़द पर दिया जलाना, जला के रखना कमाल ये है। सो तव्हां शेर खां शुरूआत कई त मां चाहियां त इहे 2 लाइनूं अव्हांखे डेडिकेट करियां था। सुठो कमु कंदा आहियो, ऐं छा छा एक्टिविटीज़ हलनि पियूं हिन वक़्तु मरियम एजुकेशन जे प्लेटफॉर्म ते? असां मुख़्तलिफ़ सेमिनार्स करायूं पिया, वर्कशॉप करायूं पिया, कॉन्फ्रेंसिस, ऐं असां जेका स्टार्टअप कयो हुयो उहो आसमा जहांगीर
जे नाले सां हिते कॉन्फ्रेंस हुई, ओपनिंग सेरेमनी बि हुई ऐं असां इंशाल्लाह हिन साल 23 अक्टूबर ते आऊं डिप्टी कमिश्नर खे लेटर मूव कयो आहे परमिशन लाइ त हिन साल बि असां उहा रेगुलर कॉन्फ्रेंस करायूं पिया, जो बुनियादी पर्पज़ इहो आहे त आर्ट ऑफ एडवोकेसी फॉर ह्यूमन राइट्स। सिंध जे अंदरि जेॾी वॾी तइदाद में इंसानी हक़नि जी वायलेशन थिए पई या हिन पूरे असांजे मुल्क जे अंदरि, त उन्हनि सभिनी शयुनि ते ऐं अयाज़ जे लफ़्ज़नि में ईअं सोचां थो त चयो मेंदी खेत खे मूं उथी फुटी पियो, मूंखे कई सौ रता घुरिजनि हथड़ा। अकेलो माण्हू कुझु नथो करे सघे, पर जेकॾहिं असां मिली करे कुझु कयूं था त तमामु सुठो करे सघूं था। सो नंढी लेवल ते असां कॉन्फ्रेंसिस कयूं पिया सिंध यूनिवर्सिटीअ जे अंदरि, ऐं उनखां अलावा हिते हैदराबाद में ऐं वर्चुअली असांजो कमु हले पियो थो मुख़्तलिफ़ शोबनि में जेके आहिनि, स्पेशली असां ला जा माण्हू पाण वटि जाम आहिनि त असां उहे शयूं सुठे नमूने सां मैनेज करे सघूं था। इहो रिसेंटली मूंखे फील थियो आहे त असां वटि जिन शयुनि जी एक्सपर्टीज़ आहिनि असां उन शयुनि खे ई अॻिते सुठो खणी हली सघूं था। सो ला जे फील्डनि ते मुख़्तलिफ़ प्रोग्राम वर्चुअली थियनि पिया। हीअं रिसेंटली असांजो अॼु खां हिकु स्टार्ट थियणो आहे कॉर्पोरेट ला जी ट्रेनिंग आहे, ऐं उनखां अलावा ह्यूमन राइट्स ते कोलेब्रेशन असांजी रिसेंटली ख़तमु थी आहे अफ्रीकन ला स्टूडेंट एसोसिएशन सां, जंहिंमें अफ्रीका जा 5 मुल्कनि जा जेके ला जा शागिर्द आहिनि उन्हनि सां कोलेब्रेशन हुई। 2 महीननि जो वर्चुअली असांजो प्रोग्राम हुयो क्लाइमेट चेंज एंड इट्स इम्पैक्ट ऑन ह्यूमन राइट्स, जेके मौसमी तब्दीलियुनि जा इंसानी हक़नि ते असर पवनि पिया, उन ते असांजो हिकिड़ो कोर्स हुयो शार्ट। असां चाहियूं था त सिंध जे अंदरि बि इन शयुनि खे हाणे प्रैक्टिकली ऐं फिज़िकली खणी अचे। ज़बरदस्त, इलाही सुठो एम्बिशन तव्हांजो, ऐं मां उमेदु रखां थी त तव्हां ज़रूरु पंहिंजे मक़सद में कामयाबी माणींदव अॻियां हली करे। व्यूअर्स, वक़्तु साहीअ जो थी वियो आहे, अहिड़ो ब्रेक आहे, अवां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। सभिनी ॾिसंदड़नि खे ऐं ॿीहर भलीकार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। जॾहिं मौसीक़ी ॿुधां पई त ॻाल्हि थिए पई अखड़ियुनि जी, ऐं अखड़ियुनि जी जेकॾहिं ॻाल्हि कजे, नज़रुनि जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त शाइर ॾाढो साराहींदा आहिनि अखड़ियुनि खे। पर हिन वक़्तु पिंक आई जो जेको आहे न, पिंक आई नालो ॾिनो वियो आहे, इन्फेक्शन ॾाढो वधे पियो। कराची में हर ॿियो माण्हू जेको आहे सो इन इन्फेक्शन में वकोड़ियो पियो आहे। हैदराबाद में बि ही जेको इन्फेक्शन आहे वो रसी चुको आहे। मां एक्सपर्ट हुया डॉक्टर कोई उन्हनि जो इंटरव्यू ॿुधो पियुसि, उन्हनि चयो भई जीअं जीअं ही जेके ॾींहं असांजा आराम सां अॻियां वधनि पिया ऐं मींहुं वसणु शुरू थींदो त ही जेको इन्फेक्शन आहे इहो ख़तमु थींदो। सो अखियुनि में जेकॾहिं तव्हांखे ख़ारिश थिए पई, इरिटेशन थिए पई, त बार बार अखियुनि खे हथु न लाहियो, ऐं पाणी जेकॾहिं अखियुनि मां अचे थो त टिश्यू पेपर जो यूज़ करियो। ऐं तव्हां जेको पाणी खे हथु लाहियो था ऐं कंहिं शइ खे टच कयो था ऐं ॿियो माण्हू जेकॾहिं उनखे टच करे थो ऐं उहो बेख़याली में पंहिंजी अखि ते लॻाए विझे थो त ईअं बि इहो जेको आहे सो वायरस फैलिजे थो, ऐं डायरेक्ट ॾिसण सां बि इहो वायरस फैलिजे थो। सो ख़्यालु करियो पंहिंजो ऐं पंहिंजनि जो बि ख़्यालु कयो। मुंहिंजे ख़्याल सां लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे आउं भलीकार चवां थी। हलो, अस्सलाम वालेकुम। अदा अव्हां खे आउं सुञाणे वियसि, तव्हांजे हैलो चवण मां ख़ुशि आहियो, ठीकु आहियो, भलीकार चवां थी। अभी तायरा अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह ताजो प्रोग्राम बेहतर हली रहियो आहे। स्पोर्ट्स शो आहे ऐं दोस्त असांजो वकील साहब वेठो आहे जी, ऐं असांजो फनकार वेठो आहे। मुंहिंजी इन खां ख़ासि फरमाइश आहे साईं एजाज़ जो कलाम को ॿुधाइजो। जी हा, ज़रूरु। अमन जे हवाले सां छा चवंदो, सवाल रखी चुकी आहियां ऐं मां अव्हां खां बि ॿुधणु चाहींदमि, अमन छा आहे? अमन वॾे में वॾो भाईचारीअ जो सबक़ु आहे, इहो असां में हुअणु घुरिजे। इंसानियत आहे अमन न आहे त जहिड़ो इंसान ई न आहे। त हिन दौर में अशे तमामु घटि आहे। नौजवान तबिके में त माना बर्दाश्त थी कोन्हे हर शइ जी, बेसब्री बेइख़लाक़ी। इन लाइ अवेयरनेस कया हूंदी, इल्मु हूंदो अमन बि हूंदो, इल्मु न हूंदो त सोच ई कोन हूंदी। सही सही सही। अच्छा, पोएं प्रोग्राम में अव्हां शामिल थिया हुयो, नंढड़ी जेको तव्हां प्रॉब्लम ॿुधायो हुयो त उहो प्रॉब्लम कुझु सॉल्व थियो आहे? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह 50% माना ख़र्च घटि कम जो मूंखे दुआऊं पियो करियां। बिल्कुलु ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढो ॿुधी करे सुठो लॻो, ख़ुशी थी मूंखे। महिरबानी प्रोग्राम में अव्हां शामिल थियो ऐं ज़रूरु अव्हांखे कुझु ॿुधाईंदासीं। इन प्रोग्राम में जॾहिं बि शामिल थींदा आहियो ऐं का बि ॻाल्हि कंदा आहियो, ॻाल्हि काराइती हूंदी आहे, सुठो लॻंदो आहे जेके बि असांजा व्यूअर्स प्रोग्राम में शामिल थींदा आहिनि। सो एशियन गेम्स जे हवाले सां थोरो ॻाल्हाइणु चाहींदसि, पर पहिरीं चाहियां थी त असां कुझु ॿुधूं अव्हां खां। जी वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। अभी बारे में सलाम मां जंग मेरे पर मचे दी सा। जी, 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 जी,
याद जनी खे यार से त याद हमेशा यार रखे। फज़कुरूनी अज़कुरकुम कौल लस्ती पार। ॿिया वहम सब विसार महदीअ जे मैं खाने में। मथों ककर कुर्ब जो हेठ महर वसे थो मींह। 72 हूरा हंज में हिंदोरे में ही ऊंगरा जन हंज में तबलिंगे नाहेली। भरियो कूजा कैफ जा भरियो कूजा कैफ जा। चवन प्यार मंझारा पियो पीतों कूजा कैफ जा। त नजर आयो मुनी हो महदी दुखन वारो ॾींहुं। इश्क अखे न ॾेखारियो होसो घोसा हो थी वियो मुंहिंजो तो सां सनम। मुख नथो विसरे तुंहिंजो इस्म जिस्म। सो गोसा हो थी वियो मुंहिंजो तो सां सनम। मुख नथो विसरे तुंहिंजो इस्म जिस्म। सो गोसा हो थी वियो मुंहिंजो तो सां सनम। मुख नथो विसरे तुंहिंजो इस्म जिस्म। पेवंद पे चुपरीत जो पे जीवयो घड़ी। ओ पेवंद पे चुपरीत जो पे जीवयो। काबू कुर्ब करे मंझ करे जीवयो। पेवंद पे चुपरीत जो पे जीवयो। काबू कुर्ब करे मंझ करे जीवयो। मुखे सिरत अहां जे जो आहे कसम। मुखे सिरत अहां जे जो आहे कसम। मुख नथो विसरे तुंहिंजो इस्म जिस्म। सोगो साहु थी वियो मुंहिंजो तो सां सनम। मुख नथो विसरे तुंहिंजो इस्म जिस्म। सनम साहु सदा तोखे सारे थो। घड़ी पल नवो यार विसारे थो। सनम साहु सदा तोखे सारे थो। घड़ी पल नवो यार विसारे थो। ॿिया विसेरी वया अथम कुलई वहम। ॿिया विसेरी वया अथम कुलई वहम। मुख नथो विसरे तुंहिंजो इस्म जिस्म। सोगो साहु थी वियो मुंहिंजो तो सां सनम। मुख नथो विसरे तुंहिंजो इस्म जिस्म।
इहा मौज मुदामी माणी तूं वरी बे तरफ़ कैन ताणी तूं इहा मौज मुदामी माणी तूं वरी तरफ़ न बे कंहिं ताणी तूं इन ये मौज महदीअ वारी रहो महकुम इन ये मौज महदीअ वारी रहो महकुम मुख नथो विसरे तुंहिंजो इस्म जिस्म सोगो साहु थी वियो मुंहिंजो तो सां सनम सोगो साहु थी वियो मुंहिंजो तो सां सनम मुख नथो विसरे तुंहिंजो इस्म जिस्म ज़बरदस्त ज़बरदस्त ख़ूबसूरत अॻियां वधंदासीं प्रोग्राम जी तरफ़ ऐं अदा थोरो मरियम एजुकेशन जे हवाले सां ई ॻाल्हाइणु चाहींदसि ऐं अस्मा जहांगीर कॉन्फ्रेंस सो कीअं प्लानिंग आहे छा सोचियो आहे अव्हां ही इंशाल्लाह अक्टूबर में ही अक्टूबर जे 3 हफ़्ते में हैदराबाद में थींदी कॉन्फ्रेंस बेसिकली अस्मा जहांगीर जॾहिं बि पाकिस्तान जे अंदरि इंसानी हक़नि जी ॻाल्हि कबी औरतुनि जे हक़नि जी ॻाल्हि कबी ऐं हिकु चेंज जेका आसमा जहांगीर आंदी स्पेशली पाकिस्तान जे अंदरि उन वक़्तु जंहिं वक़्तु को माण्हू रुजत पसंदी ऐं इन्हनि शयुनि जे करे के माण्हू इंसानी हक़नि जी ॻाल्हि करण लाइ बि तयारु न हुया पाकिस्तान जे अंदरि त उन दौर में आसमा जहांगीर हिकु सितारे जहां उभरी त उन करे मां त तमामु घणी रिस्पेक्ट कंदो आहियां उनजे नाले जी उनजे कम जी जेको चाइल्ड लेबर ते कमु आहे औरतुनि जे हक़नि जे हवाले सां कमु आहे इंसानी हक़नि जे हवाले सां उनजी जेको कमु थियल आहे त उनखे कम से कम यादि करणु घुरिजे सो असांजो हीअ इनिशिएटिव हर साल जीअं हिन साल बि इंशाल्लाह अक्टूबर जे 3rd वीक में ई थींदो ऐं हिन दफ़े असांजी कोशिशि आहे त हिन कॉन्फ्रेंस खे मुनफ़रिद बणायूं स्पेशली असां वटि हींअर जेको वकीलनि जी तहरीक जे दौरान हिकिड़ो मुनफ़रिद आवाज़ उभरियो आहे पाकिस्तान जे अंदरि मैडम राबिया बाजवा ऐं उहा सोशल मीडिया ते हींअर तमामु घणो उनजी वीडियोस वायरल आहिनि स्पीचिस जूं त उहो समूरो तसलसुल ई आसमा जहांगीर जो ई माण्हू तसलसुल आहिनि सो इंशाल्लाह हीअ अक्टूबर जे 3rd वीक में हैदराबाद में थिए थो ऐं जिन जिन समावतुनि ताईं असांजो हीअ आवाज़ु पहुचे पियो ऐं सभिनी माण्हुनि खे गुज़ारिश कंदुसि त अचो त पाण गॾिजी करे इंसानी हक़नि जे लाइ कुझु अमुन जे लाइ पंहिंजे हिसे जो नंढड़ो नंढड़ो कमु करे सघूं पंहिंजे हिसे जो असां ॾीओ ॿारे सघूं बहितर ख़ूबसूरत हिकु सुठो मुस्तक़बिल कम से कम असां जेको तसवुर कयूं था उनखे पाए तकमल ताईं पहुचाए सघूं ज़बरदस्त बहितरीन ऐं मां पहिरीं बि चई चुकी आहियां अल्लाह पाक तव्हांखे पंहिंजे मक़सद में कामयाबु करे ऐं असां SM नदीम साहब खां जेको पुछणु आऊं चाहियां पई एशियन गेम्स जे हवाले सां सो एशियन गेम खे मूं पॉइंट आउट करे वरितो आहे अव्हां साण उन ते गुफ़्तगू थींदी पर पहिरीं कॉल ऐं रिसीव कयां लाइव कॉलर आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम तव्हांखे भली कार चऊं था किथां खां ॻाल्हायो पिया नालो छा आहे अव्हांजो अदा भली कार चवंदसि छा चवणु चाहींदव ठीकु आहे महिरबानी प्रोग्राम में तव्हां शामिल थियो ज़रूरु ॿुधायूं था तव्हांखे जी एशियन गेम्स पाकिस्तान का 200 से ज़्यादा जो है प्लेयर्स वहाँ पर गए हैं चाइना खेलने के लिए और हमारे जो सुपरस्टार हैं अर्शद नदीम वो भी गए हुए वो भी हिस्सा लेंगे एशियन गेम्स में। एशियन गेम्स जो है समझ लें आपके एक मिनी ओलंपिक गेम्स रहेंगे और इसमें चाइना, इंडिया, पाकिस्तान, ईरान, तुर्की, जापान ये तमाम कंट्रीज़ ही होते हैं जो वर्ल्ड में डोमिनेट कर रहे हैं मुख्तलिफ स्पोर्ट्स के अंदर। तो ये एक जो है मिनी ओलंपिक कह सकते हैं इसको। और पाकिस्तान का जो 90s का एरा था वो बड़ा बेहतरीन था एशियन गेम्स के हवाले से। उसके बाद हमारा थोड़ा सा डाउनफॉल शुरू हुआ जिसकी वजह से जो है वो अब बड़ी कभी उम्मीद है कि इस दफ़ा काफ़ी तैयारी की है प्लेयर्स ने और पूरा साल जो ये जिना स्पोर्ट्स कम्प्लेक्स इस्लामाबाद में जो मुख्तलिफ गेम्स की तैयारी कर रहे होते हैं। सही इहो त मुंहिंजे ख़्याल सां हिकिड़ो अलॻि ई टॉपिक छिड़ी वेंदो। मां पुछणु चाहींदसि स्पेशल जेके माण्हू आहिनि उन्हनि खे जॾहिं चांस मिलंदो आहे परफॉर्म करण जे लाइ त मुंहिंजे ख़्याल सां इहा असांजे मुआशरे में हिकिड़ी बराबरी वारी जेका आहे उहा सतह पैदा थियणु शुरू थींदी आहे। सो टाइम घटि आहे इन हवाले सां बि डिस्कस करणु त चाहियमि पे पर वक़्त जो घणी वधीक इजाज़त ॾियनि कोन थियूं। लास्ट में आई एम थैंकफुल टू यू तव्हां आया आहियो ऐं आख़िर में असां तव्हां खां मैसेज वठंदासीं। छा मैसेज हूंदो तव्हांजो?
बस जैसे आपने कहा कि बराबरी का, तो हमने जो वो अपने पड़ोसियों का भी बराबरी के, और जो मोहल्ले वाले हैं, हमारे जो कंट्री के लोग हैं, तो उनके बराबरी देखें। नाइंसाफ़ी जो है ना, वो बगावत की पहली सीढ़ी है, ठीक है ना। जहाँ नाइंसाफ़ी होगी वहाँ बगावत शुरू हो जाएगी। तो काइंडली जो भी लोग हैं, जो इदारों में हैं, एसोसिएशन में, स्पोर्ट्स से मुतल्लिक जहाँ भी हैं, नाइंसाफ़ी ना करें। मेरिट के ऊपर बच्चों को या जो भी लोग हैं उनको मेरिट पर लेकर आएँ, क्योंकि फिर वो बगावत की तरफ चले। ज़बरदस्त, इलाही सुठो ख़ूबसूरत तव्हांजो मैसेज। थैंक्स टू वुड बी हियर। अदा अव्हां खां बि लास्ट में असां मैसेज वठंदासीं, छा अव्हांजो नियापो आहे? साईं जिन ते ख़तमु कयो, ऐं उतां ई ॻाल्हि खे स्टार्ट कंदुसि त क़ुर मजीद में अलाह ताला चयो आहे त असां रसूल दुनिया में उन करे मोकिलिया त उहे इंसाफ़ क़ाइमु कंदड़। बेशक बेशक। जेकॾहिं असां वटि इंसाफ़ विकामबो, असां वटि नाइंसाफ़ी जनम वठंदी, त सिधी ॻाल्हि आहे नाइंसाफ़ीअ मां बग़ावतूं, खाना जंगी ऐं पूरी दुनिया खे तबाह करण जूं जेके शयूं आहिनि उहे ई पैदा थींदियूं। नफ़रतूं हूंदियूं, असां वटि अकबरा परवरियूं हूंदियूं, करप्शन हूंदियूं, इहे सभु शयूं जेके समाजी बीमारियूं आहिनि उहे पैदा थींदियूं। जेकॾहिं असां पंहिंजे अंदरि, मां वरी बि इहो मैसेज ॾियणु चाहींदुसि त हिकु माण्हू सिर्फ़ु हिकिड़ी चेंज, जेकॾहिं असां पंहिंजे अंदरि टॉलरेंस पैदा कयूं था ऐं शयुनि खे ईअं सम्झूं था जीअं हक़ीक़ी पस मंज़र में उहे शयूं आहिनि, त कम से कम हिकिड़ो माण्हू उन सां लाॻापियल जेके ॿिया माण्हू हूंदा उन्हनि ते बि उन्हनि शयुनि जा इम्पैक्ट पवंदा ऐं अॻिते हली करे असांजो ई समाज कुझु सुठो थी सघे। बहितर, ॾाढो सुठो, ॾाढो ख़ूबसूरत तव्हांजो मैसेज अदा। ऐं अव्हांजी बि शुक्रगुज़ार आहियां, प्रोग्राम में आया हो, वक़्तु अव्हां ॾिनो, प्रोग्राम ॾाढो सुठो, ॾाढो शानदार, ॾाढो ख़ूबसूरती सां पाया आहे, तकमील ते पहुतो आहे पूरो प्रोग्राम। सो स्टार्टिंग बि सुठी थी ऐं प्रोग्राम में हाणे वधीक वक़्तु कोन आहे। ऐं ॿीहर बि इहो चवंदसि त तव्हांजो वैल्यूएबल टाइम असांजे प्रोग्राम खे इलाही वैल्यूएबल बणायो। व्यूअर्स, आख़िर में अव्हां खां मां इजाज़त वठंदसि। इन पूरे प्रोग्राम सां सहकार रहियो कैडबरी डिलाइट जो। ऐं कैडबरी डिलाइट वारा चवंदा आहिनि, दिलि खटियो डिलाइट सां, इलाही सुठा इंग्रीडियंट्स ऐं ईज़िली अफोर्डेबल ही चॉकलेट अव्हांखे कंहिं बि शॉप तां मिली वेंदो। मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदो इजाज़त, पंहिंजी दुआउनि में रखंदो यादि। अलावा ही ऐं वेंदे वेंदे असांजा जेके ही आयल अॼु जा फ़नकार, अदा अव्हांजी बि शुक्रगुज़ार आहियां, तव्हां वक़्तु ॾिनो। ऐं आख़िर में वेंदे वेंदे तोहफ़े तौरु असांजे व्यूवर्स जे लाइ अव्हां गीत छॾींदा वेंदव। जी बिल्कुलु, ॿुधायूं था नवाब इमदाद लगारी जो बोल आहे सूफ़ी आर। ज़बरदस्त ज़बरदस्त। दिल जे पुरजोश दिलासन ते हलियायासीं, सिकवारन जे सलामन ते हलिया आयासीं। कहे भी शहंशाह जो न हलियो फरमान असां ते, नीहवारन जे नियापन ते हलिया आयासीं। ओ हिन दिल जे वीराने खे आबाद कयो तो, हिन दिल जे वीराने खे आबाद कयो तो। तूं मुंहिंजो मां तुंहिंजो, तूं मुंहिंजो मां तुंहिंजो इरशाद कयो तो, हिन दिल जे वीराने खे आबाद कयो तो, हिन दिल जे वीराने खे आबाद कयो तो। महबूबा वालिया महफिल मुसजाई, महबूबा वालिया महफिल मुसजाई।
शुकुराना लखवारी मुखे याद कयो तो, हो शुकुराना लखवारी मुखे याद कयो तो, हिन दिल जे वीराने खे आबाद कयो तो, तू मुंहिंजो मां तुंहिंजो इरशाद कयो तो, हिन दिल जे वीराने खे आबाद कयो तो। सूरत सोने सनम जी दम दम में इसमें आजम, सूरत सोने सनम जी दम दम में इसमें आजम, ओ सूरत सोने सनम जी दम दम में इसमें आजम, हिन पूजा इबादत खां आजाद कयो तो, हिन पूजा इबादत खां आजाद कयो तो, तू मुंहिंजो मां तुंहिंजो इरशाद कयो तो, हिन दिल जे वीराने खे आबाद कयो तो, ओ हिन दिल जे वीराने खे आबाद कयो तो। इमदाद खास खादियूं गोलो गुलाम दर जो, इमदाद खास खादियूं गोलो गुलाम दर जो, ईशान शरफ शाही इमदाद कयो तो, ईशान शरफ शाही इमदाद कयो तो, ओ हिन दिल जे वीराने खे आबाद कयो तो, हिन दिल जे वीराने खे आबाद कयो तो, तू मुंहिंजो मां तुंहिंजो, तू मुंहिंजो मां तुंहिंजो इरशाद कयो तो, हिन दिल जे वीराने खे आबाद कयो तो, ओ हिन दिल जे वीराने खे आबाद कयो तो।